साइंस क्लास 7 बाब 12 सबक 8 इख्तिसार समरी आऊं आहियां साइंस उस्ताद नजुल चन्ना अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे इख्तिसार समरी। इख्तिसार में हर एक पॉइंट खे हर एक नुक़्ते खे असां वज़ाहत सां पंहिंजनि गुज़िरियल लेक्चर्स जी मदद सां बयानु कंदा हलंदासीं। काइनात जी शुरूआत ऐं उन जे वजूद में अचण खे बयानु कंदड़ नज़रिए खे बिग बैंग यानी वॾे धमाके वारो नज़रियो चइबो आहे। असांजे किताब जे आख़िरी बाब जी शिकिल आहे 12.1। उन में ॾेखारियल आहे त वॾे धमाके थियण ते काइनात जे वजूद जी शुरूआत कीअं थी। काइनात फ़क़ति हिकिड़े नुक़्ते खां वजूद में अचणु शुरू कयो ऐं उन वक़्त खां वठी वधंदी रहे थी। ही उहो हिकिड़ो नुक़्तो ॾेखारियल आहे जेको तक़रीबन 14 बिलियन साल अॻु वॾे धमाके सां पखिड़ियो ऐं पहिरियनि सेकंडनि में सब एटॉमिक पार्टिकल्स इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉननि वजूद वरितो ऐं तक़रीबन 3,80,000 साल बाद इहे इलेक्ट्रॉन ऐं जेके न्यूक्लाई यानी प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन हुया उहे पाण में गॾु थिया ऐं एटमनि वजूद वरितो। हिन एटमनि वारे दौर खे मादे जो दौरु सॾिजे थो ऐं पहिरें दौर खे शुआन वारो दौरु सॾियो वेंदो आहे। तक़रीबन 300 मिलियन साल बाद वरी सितारनि जो वजूद आयो ऐं गैलेक्सीज़ कहकशाऊं ठहियूं आहिनि। 9 बिलियन साल अॻु सोलर सिस्टम ऐं असांजी ज़मीन जो वजूद आयो आहे। बिग बैंग वारे नज़रिए जी हिमायत में जेको वधीक एतबार जोॻो उन जी हक़ीक़त खे तस्लीम कंदड़ नज़रियो कॉस्मिक माइक्रोवेव बैकग्राउंड रेडिएशन जंहिंखे शॉर्ट फॉर्म में CMB पिणु सॾियो वेंदो आहे उहो नज़रियो आहे। ही नज़रियो CMB कॉस्मिक माइक्रोवेव बैकग्राउंड रेडिएशन इन ते तजुर्बा पिणु कया विया आहिनि। मुख़्तलिफ़ जेके खिलाई ॻोल्हा कंदड़ मशीनूं आहिनि उहे मथे मोकिलियूं वयूं आहिनि ऐं उते वञी इन्हनि काइनात में ॾिठो आहे त हिकिड़ा शुआ आहिनि जेके माइक्रोवेव क़िस्म जा शुआ आहिनि उहे काइनात में मौजूदु आहिनि। इन्हनि माइक्रोवेव रेडिएशन्स खे चयो वञे थो त इहो काइनात जो जेको शुरूआती धमाको थियो हुयो बिग बैंग थियो हुयो उनजो इहो ईको आहे, उनजो इहो पड़लाव आहे। तारा हक़ीक़त में गैस जा तमामु वॾा बाल वांगुरु गोल जिस्म आहिनि जेकी हाइड्रोजन हेलियम ऐं ॿियनि रोशनी गर्मी ऐं तवानाईअ जा ॿिया क़िस्म पैदा कंदड़ अंसरनि जा ठहियल हूंदा आहिनि। मुख़्तलिफ़ सितारा आहिनि उन्हनि में हिकिड़ो सितारो असांजो सिज पिणु आहे। सिज ऐं ॿिया जेके बि सितारा तव्हांखे मथे आसमान में नज़र अचनि था उहे गैसुनि जा तमामु वॾा बाल आहिनि। इन्हनि बालनि जे अंदरि हाइड्रोजन गैस आहे, हेलियम गैस आहे ऐं रोशनी गर्मी ऐं तवानाईअ जा ॿिया बि मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि जेकी सितारनि मां सिज मां पैदा थींदा ख़ारिज थींदा रहनि था। तारनि जा मुख़्तलिफ़ रंग उन्हनि जे मुख़्तलिफ़ टेम्परेचर जे बुनियाद ते ॾिसण में ईंदा आहिनि। तव्हांखे नारंगी फिका ऐं ब्लू क़िस्म जा जेके सितारा नज़र अचनि था असुल में इन्हनि जे गर्मी पद में फ़र्क़ु हूंदो आहे तंहिंजे करे इन्हनि जा रंग पिणु मुख़्तलिफ़ थियनि था। नीरे रंग वारा तारा ॿियनि सभिनी तारनि खां वधीक गरम हूंदा आहिनि।
बेलाट्रिक्स जो तारो ॾिसो जंहिंजो तक़रीबन 28,000 डिग्री सेंटीग्रेड गर्मी पद आहे, ब्लू रंग जो तारो आहे। ॻाढ़े रंग ऐं फिके रंग वारनि तारनि खां बि इहे वधीक ब्लू तारा गरम हूंदा आहिनि। जेके फिके रंग वारा सितारा थियनि था, जिन में असांजो सिज पिणु आहे, उन्हनि जो गर्मीअ जो दर्जो तक़रीबन 6,000 या 5,000 डिग्री सेंटीग्रेड हूंदो आहे। जॾहिं त नारंगी रंग जा जेके सितारा आहिनि उहे घटि गर्मी दर्जे वारा सितारा हूंदा आहिनि। उन्हनि जो गर्मीअ जो दर्जो तक़रीबन 2,500 डिग्री सेंटीग्रेड हूंदो आहे। कहकशां तमामु घणे ऐं वॾे तइदाद में तारनि, गैस, बारीक ज़रड़नि या डस्ट ऐं ॿियनि केतिरनि मादे वारनि शयुनि जो मजमूओ हूंदी आहे, जेकी पाण में बाहिमी कशिश ग्रेविटेशनल फोर्स जे ज़ोर जे करे हिकिड़े यूनिट जी शिकिल में मौजूदु आहे। हीअ कहकशां, इन में अंदरि तव्हांखे तारा नज़र ईंदा, गैस ऐं ॿिया बारीक ज़रड़ा जेकी डस्ट जे सूरत में मौजूदु हूंदा आहिनि, उन्हनि सां गॾोगॾु ॿियूं बि केतिरियूं ई मादे वारियूं शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि। उन्हनि ज़रड़नि, तारनि ऐं गैसुनि जे विच में हिकिड़ी बाहिमी कशिश हूंदी आहे, ग्रेविटेशनल फोर्स हूंदो आहे जेको उन्हनि खे ॻंढे हिकिड़े यूनिट जी शिकिल ॾिए थो। उन यूनिट खे असीं कहकशां या गैलेक्सी सॾूं था। कहकशाउनि जी ग्रुप बंदी घणो करे उन्हनि जे स्प्रिंग नुमा, स्पाइरल, बेज़वी, एलिप्टिकल, लेंस या अदसी, लेंटिक्यूलर ऐं बेडोल नज़र ईंदड़ बनावट शेप जे बुनियाद ते कई वेंदी आहे। कहकशाउनि जो जेको मुंहुं, जेका उन्हनि जी शिकिल असांखे दूरबीनिन ते नज़र अचे थी, उन जे बुनियाद ते उन्हनि खे तरतीब ॾिनो वियो आहे। मिसाल जे तौर ते ही वरितल तस्वीरूं आहिनि, जिन मां पोइ वरी ही तस्वीरूं अख़ज़ कयूं वयूं आहिनि। बेडोली जेका कहकशां आहे, उन जो को बि शेप न हूंदो आहे, या वरी असां इहो पढ़ियो आहे त उहा इलिप्टिकल यानी बेज़वी ऐं स्पाइरल यानी स्प्रिंग नुमा ॿिन्ही जहिड़ियूं ख़ासियतूं रखंदी आहे, तंहिंजे करे उहा इरेग्युलर हूंदी आहे या बेडोली हूंदी आहे। स्पाइरल गैलेक्सी जंहिंखे विच ते मर्कज़ हूंदो आहे, जेको उभरियल हिसो हूंदो आहे ऐं उन जे चौधारी वरी ॿाहिरि निकितल ॿाहूं हूंदियूं आहिनि। इलिप्टिकल जेका बेज़वी शिकिल जी कहकशां नज़र ईंदी आहे। पैरालेक्स हक़ीक़त में कंहिं जिस्म जी ज़ाहिरी जॻह बदिलाइण हूंदी आहे, जीअं कंहिं मुशाहिद कंदड़ ऑब्ज़र्वर खे ॾिसण में ईंदो आहे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं तव्हां गाॾी में वेठा आहियो त तव्हांखे मुशाहिदे में ईअं ईंदो त जेके वेझो वारियूं इमारतूं आहिनि उहे परे वारनि इमारतुनि खां तकिड़ो हलनि थियूं, ऐं वरी जेके अञा परे वारियूं इमारतूं आहिनि उहे अञा आहिस्ते हलनि थियूं पियूं। तंहिंजे करे ही जेको उन्हनि जी हरकत आहे, इहो असांखे उन्हनि जो मुफ़ासिलो ॾसींदो आहे। आसमान में बि असांखे हिकिड़ा तारा ॿियनि तारनि जी भेट में तेज़ हलंदे महसूसु थींदा आहिनि। हक़ीक़त में उहे जेके तेज़ हलंदड़ सितारा हूंदा आहिनि उहे असांजे वेझो हूंदा आहिनि, बनिस्बत उन्हनि जे जेकी पोयां मौजूदु हूंदा आहिनि ऐं आहिस्ते आहिस्ते हलंदा आहिनि। इन पैरालेक्स वारी टेक्निक खे इस्तेमालु कंदे ईअं आसमान में तारनि जो मुफ़ासिलो मापियो वेंदो आहे। तेज़ हलंदड़ सितारा ज़मीन जे वेझो हूंदा आहिनि ऐं वरी अञा आहिस्ते हलंदड़ सितारा ज़मीन खां परे हूंदा आहिनि। तमामु आहिस्ते हलंदड़ सितारा जेके हूंदा आहिनि उहे अञा ॾूरां हूंदा आहिनि। कंहिं बि तारे जी उमिरि जा मरहला प्रोटोस्टार, मुख्या तरतीब, मेन सीक्वेंस, ॻाढ़ो देव जहिड़ो तारो, रेड जायंट, गिरही निब्यूला, प्लेनेटरी निब्यूला ऐं सफ़ेद बिंदरो या बोनो स्टार ऐं वाइट ड्वार्फ हूंदा आहिनि। असां पंहिंजे लेक्चर में पढ़ियो हुयोसीं त कीअं हिकिड़े निब्यूला मां पहिरियों मरहलो शुरू थींदो आहे। उतां हिकिड़ो अवाइली या नंढो जेको सितारो आहे, प्रोटोस्टार, कचो सितारो, पहिरियां नंढो सितारो, उहो पैदा थींदो आहे ऐं पोइ वरी
मेन सीक्वेंस वारो जेको स्टेप आहे, मुख्या तरतीब वारो, उहो हलंदो आहे। सिज जेको आहे असांजो, उहो हिन मुख्या तरतीब वारी स्टेज मां अञा गुज़री रहियो आहे। ऐं पोइ वरी उहो जॾहिं मेन सीक्वेंस वारो स्टेप पूरो थींदो आहे त पोइ हिकिड़ो तमामु वॾो जेको रेड जायंट आहे, ॻाढ़ो देव जहिड़ो तमामु वॾो तारो, उहो ठही पवंदो आहे। उन खां बाद इन सिज जा जेके ॿाहिरियां लेयर आहिनि, हीअ जेके तह आहिनि, उहे अञा ॿाहिरि फैलिजी वेंदा आहिनि ऐं मर्कज़ विच ते मज़बूत थी बीह रहंदो आहे। अहिड़ी सूरत हाल खे या अहिड़े मंज़र खे, अहिड़े स्टेप खे प्लेनेटरी निब्यूला सॾिबो आहे। ऐं पोइ इहो प्लेनेटरी निब्यूला वरी पोइ वाइट ड्वार्फ में तब्दील थी वेंदो आहे। ही जेको नंढे मादे वारा, नंढे वज़न वारा जेके सितारा आहिनि, उन्हनि जी हयातीअ जो ही हिकिड़ो चेन आहे, हिकिड़ी तरतीब आहे त कीअं उहो सितारो पहिरियां छा थींदो, पोइ छा थींदो। पर जेके वॾे वज़न वारा सितारा आहिनि, मैसिव स्टार हूंदा आहिनि, उन्हनि जो जेको ठहण जो, वधण जो ऐं ख़तमु थियण जो जेको सीक्वेंस आहे, उहो थोरो अलॻि थींदो आहे। ऊंदाहोंगार, जंहिंखे असीं ब्लैक होल पिणु सॾूं था, खिला में अहिड़ो हंधु हूंदो आहे जिते मादे वारी शइ ओचितो पंहिंजे पाण ते किरियल हूंदी आहे। ही ब्लैक होल काइनात में, गैलेक्सी में अहिड़ो हंधु आहे जेको तमामु घणी अट्रैक्शन वारो हूंदो आहे। हुन जे चौधारी केतिरियूं शयूं फिरंदियूं रहंदियूं आहिनि, ऐं जेकॾहिं का बि शइ तोड़े जो तवानाई हुजे या मादे वारी शइ हुजे, उहा जेकॾहिं हिन ब्लैक होल में, ऊंदाहे गार में किरी पवे त उहो उन में अंदरि गुम थी वेंदी। तारनि जो मेड़, कॉन्स्टिलेशन, दरअसल आसमान में तारनि जो को बि ग्रुप हूंदो आहे जंहिंखे ज़मीन तां ॾिसण ते कंहिं न कंहिं शइ जे नमूने, पैटर्न जी सुञाणप या शिकिल खे ज़ाहिर कंदो आहे। मिसाल जे तौर ते मथे आसमान में मौजूदु तारनि जी हीअ तरतीब जेका आहे, उनखे लियो जो नालो ॾिनो वियो आहे। ऐं उनखे जेकॾहिं वरी हेठां जी ज़मीन जी कंहिं शिकिल सां तरतीब ॾिजे त उहो शींहं जी शिकिल अख़्तियार करे वठंदो। तंहिंजे करे हिनखे लियो सॾियो वियो आहे, याने लायन या शींहं। अहिड़े क़िस्म जूं ॿियूं बि खोड़ सारियूं तारनि जूं तरतीबूं आहिनि, तारनि जा मेड़ आहिनि, जिन खे मुख़्तलिफ़ जानवरनि जी शिकिलनि सां भेटायो वियो आहे ऐं उन्हनि खे ओड़ा ई वरी नाला पिणु ॾिना विया आहिनि। मिसाल जे तौर ते ओरियोन आहे, या तव्हांजो अर्सा मेजर आहे, अर्सा माइनर आहे, बूटीस आहे। अहिड़े क़िस्म जा जेके सितारा आहिनि, उहे असांखे कंहिं न कंहिं मिड़ई जानवर जी शिकिल सां मिलाए ऐं असां उन्हनि खे नाला ॾिना आहिनि। इहो अवाइले दौर खां वठी मौजूदु आहे। मिसाल जे तौर ते अकीला आहे, उनखे उकाब वांगुरु तरतीब ॾिनो वियो आहे त इहो हिकिड़े उकाब जी शिकिल जहिड़ो आहे। इन्हनि तारनि जे मेड़नि खे अवाइली दौर खां वठी करे इन्हनि शिकिलनि सां मुशाबियत हुजण जे करे उन्हनि खे इहे नाला ॾिना विया आहिनि। रोशनी मोड़, रिफ्रैक्टर टेलीस्कोप या दूरबीनी में रोशनीअ जे शुआनि खे यकजा करण लाइ लेंसिस कमु ईंदा आहिनि, पर रोशनी खे वापसि कंदड़ टेलीस्कोप में आईना या मिरर्स इस्तेमालु थींदा आहिनि। रिफ्रैक्टर असां उन दूरबीन खे चऊं था जंहिं में अंदरि लेंस इस्तेमालु थियल हूंदा आहिनि, जॾहिं त रिफ्लैक्टर असां उन दूरबीन खे चवंदा आहियूं जंहिंजे अंदरि लेंसनि जी जॻह ते आईना इस्तेमालु थियल हूंदा आहिनि। इहे ॿ क़िस्म हुया जेकी असां पंहिंजे बाब में टेलीस्कोप जा ॿ क़िस्म पढ़िया हुयासीं। आख़िरी नुक़्तो आहे, सिज मां ख़तरनाक शुआ रेडिएशन्स ख़ारिज थींदा रहनि था, तंहिं करे सिज ॾांहुं निहारण लाइ ख़ासि क़िस्म जा हिफ़ाज़ती उपाउ अख़्तियार करणु घुरिजनि। असांखे कॾहिं बि सिज जो मुशाहिदो करण लाइ पंहिंजनि खुलियल अखियुनि सां सिज ॾांहुं न निहारणु घुरिजे, पर मिसाल जे तौर ते शिकिल 12.21 में ॾसियल आहे त सिज जे मुशाहिदे करण लाइ अक्स खे परदे ते आणण वारो तरीक़ो इस्तेमालु कजे। हेॾां अछो परदो रखियलु आहे, हेॾां सिज जो अक्स असां हुन अछे परदे ते आंदो आहे, पोइ हुनजो मुशाहिदो करे सघिजे थो। या वरी शिकिल 12.22 में स्पेशल या ख़ासि तयारु कयल ऐनक
सोलर ग्लासेस ॾेखारियल आहे, उहा पाए करे सिज खे ॾिसी सघिजे थो। क्लास 7 जे बाब 12 यानी आख़िरी बाब जो इख़्तिसार इत पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए वीडियो सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।